पानी भी प्यारे मार, पर ये रूहानी ताकत ही सही, रूहानी तार सा पावर हो अल्लाह जी कामिल वली ॾिठो वो साईं गुलाम यदीन पाण फरमायो असा के सुञातो कोन, असा ये पट ते वेठा आहियूं, थरड़े ते वेठा आहियूं, फकीरी हाल में आहियूं, इन जे करे अबा के सुञातो कोन। बाक़ी असा हुसैन घोट जी पग जॾहिं का हुसैन घोट जी हाजी हुसैन शाह जिलानी जी पग हज़रत साईं गुलाम मोहिउद्दीन साईं जे वालिद साहब ते आई, पूरी जिंदगी साईं मथे निगाह करे न ॾिठो। इहो साईं जी हिकिड़ी करामात हुई ऐं खोड़ सां अहिड़ा साईं जो ॿियूं बि करामतूं, पर मां तव्हांजे आॾो जेको मौजूद आहियां इहा निजी साईं जी करामत आहे। साईं बाबा गुलाम मोहिउद्दीन जी इहा निजी करामत आहे, ख़ुदा जो कसम आहे। पाण फरमाईंदा हुआ मुंहिंजे वालिद साहब फरमाइनि ऐं सूमर जी रात 12 रबीउल अव्वल जी रात जॾहिं मां ही फ़कीर आयो त मुझो वालिद साहब दरबार शरीफ ते आया, साईं हाजी हुसैन शाह जिलानी रहमतुल्लाह ताला अलैह दुनिया ते मौजूद है, अज भी साईं जन असांजे ईमान जिंदा आहिनि, त उन जगह ते साईं बाबा गुलाम मोहिउद्दीन भी मौजूद है। पाण फरमायनि फ़कीर करे जायो कि सूमर जी रात जी नालो खयूं आयो आहे, नालो त मोहम्मद अल मारूफ सूमर माना मोहम्मद सूमर माना उहो बि सूमर सूमर। साईं जन फरमायो बाबा जेको मुर्शिदन नालो रखियो आहे, साईं जन मुर्गी फरमायो त पंहिंजो नालो खयूं आयो आहे, यानी पाण फरमायो ये इहो मां तव्हांखे वधीक कोन थो कुझु टार हणा, हर उमिरि में हिकिड़ियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि, पर जेको ही ॾिसो था इहो साईं जी करामत आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेका इहा जमायत जेको साईं जन ॾिसी रहिया आहिनि इहा बि सुहिणे हुसैन घोट जी करामत आहे जो अल्हम्दुलिल्लाह ही जमात आहे। मुफस्सिर कुरान हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस डायरी जॾहिं हाणे आया हिकिड़ी दरबार ते, उते ॿाहिर निकिरी चई यार मौली मोहम्मद सूमर जंग में वेही रुगो हकल थो करे, उते हज़ारे माण्हू थी था वञनि, सम्झ न आहे त चकमकदस, सम्झ न आहे त हले त को सुरमू पाए थो अचे। पोइ साईं जन फरमायो कोई सुरमू चकमक कोन्हे, हुनखे पंहिंजे मुर्शिदनि जी दुआ आहे। सुभान अल्लाह। त इहा जो फज़ल आहे, अल्लाह जो करम आहे। अॼु नौजवाननि जेको मोहबत सां प्रोग्राम कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो त ईमान राज मदीने वारो बि ख़ुशि आहे। चओ सुभान राज मदीने वारो थोरो ॾाढे चओ ऐं नात पाण तव्हांजी दिलि ठारी हले न, सच कर जो मुंहिंजी त दिलि ठरी वई। सुभान अल्लाह। नात नात खान नातूं भलियूं पढ़ियूं अल्हम्दुलिल्लाह। साईं जन दीदार कराया, महबूब जो मीलाद थियो, यारी भी थी, पर हाणे ही आहे तफसीर हिन शइ जो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला। मुस्तफा असां तुंहिंजो जीअं पोइ तीअं तुंहिंजो शान निखरंदो, महबूब जेको वक़्तु ईंदो खुलंदो वेंदो। वला सौफ युअतीक रब्बुक फतरदा। मुस्तफा करीम जी ज़ात फरमाइनि था हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खां रवायत आहे त मुंहिंजे हुज़ूर ख़ुद जी ज़ात बबरकात फरमायो आदम अलैहिस्सलाम खां 2000 साल पहिरियां अर्शन जे कुंगरनि ते मां मदीने वाए जो मुंहिंजे प्यारे अली जो नालो अल्लाह लिखाए छॾियो। सुभान अल्लाह। 2000 साल पहिरियां हज़रत आदम अलैहिस्सलाम खां इहो मुंहिंजे रसूलुल्लाह जे सौट जी गवाही आहे। मुस्तफा जो फरमाया त जन्नत में कुदरती वण पैदा थियो, उन वण मां जा हिकु दाणो अल्लाह कजो चूंडियो, सम्झो था हिकिड़ो दाणो चूंडियो। महबूबन करीम जी ज़ात खां फरमाया हिकिड़ो दाणो चूंडियो। साहबी दाद करे या रसूलुल्लाह कहिड़ो? पाण फरमाइनि त उहो दाणो मां मोहम्मद जो नूर चूंडियो, माना 1.25 लख नबी, उन्हनि जो बुनियाद आदम, शाखू नबी, उन जो हिकिड़ो दाणो यानी नूर मदीने वारो फरमाए थो त मां मुस्तफा जो अल्लाह चूंडे रहमत जे दरिया में दाख़िल करे छॾियो। या तव्हांखे हिकिड़ी कुदसी हदीस जो हवालो थो ॾियां। सरकार फरमाइनि था त पोइ हुनखे रहमत जे दरिया में दाख़िल करे छॾियो। 5000 साल ताईं उहो नूर रहमत जे दरिया में पियो रहियो। पोइ जीअं जो निकितो अल्लाह ताला जो हबीब तो फरमाया त वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। वरी उन नूर के अल्लाह जी ज़ात रज़ा वारे दरिया में अंदर विधो। 5000 साल मुस्तफा तो चवे मुझे नूर रहमत वारे दरिया दे अंदर, रज़ा वारे दरिया दे अंदर खाली टुबियूं
पंहिंजी उम्मत पे बख्शिराई जो सुभान अल्लाह उते भी मां पंहिंजी उम्मत पे बख्शिराई महबूब फरमाईंदा पोइ रज़ा वारे दरिया में मूंखे जॾहिं अल्लाह जी ज़ात दाख़िल कयो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा उतां कढी करे अल्लाह जी ज़ात पंहिंजे करामत वारे दरिया में दाख़िल कयो अल्लाह जी ज़ात कढियो आवाज़ आयो मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह उतां कढी करे अल्लाह जी ज़ात मोहब्बत वारे दरिया में आंदो अल्लाह ताला उतां जॾहिं कढियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह उतां कढी करे अल्लाह जी ज़ात वरी मुझे नूर के इश्क वाले दरिया में पलटियो जो सुभान अल्लाह चो न जोर सां चो सुभान अल्लाह इश्क वाले दरिया में पलटियो इश्क वाले दरिया में पलटे करे अल्लाह ताला कुरान पाक जी हिन आयत सुनो जो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा फरिश्ता मुस्तफा ते सलाम मोकिलंदा या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ऐं ईमान वारो तव्हां बि मदीने वारे ते सलात व सलाम मोकिलियो मुस्तफा फरमाए दो दफ़ा बाद में मूंखे अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे नूर रखे इश्क वारे दरिया में दाखिल करे बाहर कढियो सुभान अल्लाह जो इश्क वारी ॻाल्हि आहे मोहब्बत वारी बाहर जो कढियो अल्लाह जी ज़ात फरमायो हबीब ओ मुंहिंजा महबूब हाणे तूं मुंहिंजो महबूब मां तुंहिंजो आशिक़ सुभान अल्लाह ॻाल्हि किथे थी अचे ॾिसो महबूब हाणे तूं मुंहिंजो महबूब माशूक मां तुंहिंजो आशिक़ आहियां यानी मां तोखे ख़लक़ियो त आहे पर तोखे ख़लक़े पैदा करे अमना जलाल वरी तो ते ई मां रब करीम मुश्ताक आहियां इहो तुंहिंजो शान आहे अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजा महबूब मां तोखे ख़लक़ियो पैदा कयो मां ख़ालिक़ आहियां तूं मालिक आहीं मां ॾींदो आहियां तूं वंडींदो आहीं मां ॾियण वारो आहियां तूं आशिक़नि खे वंडे ॾियण वारो आहीं हबीब जंहिंखे दिल चोई झोलियूं भरे ॾेई छॾ के मीराद को चिरंदा वतन अदा कंहिंजो बूथ फेरे या सरनस घर असां या रसूल अल्लाह चवंदासीं हथ मथे करे जो कंहिंजो बूथ फेरे या सरनस घर असां या रसूल अल्लाह चवंदासीं इहो निर्वार थींदारो या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासीं मुस्तफा फरमाए तो मूंखे अल्लाह जी दा फरमा मुंहिंजा महबूब मां त तोखे पैदा कयो न को जन्नत आ न लोहा न कलमा न अर्शा न कुर्सिया न हुरू न गिलमान का शइ कान्हे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा का शइ न हुई पोइ अल्लाह जी ज़ात बरकात मूंसां प्यार कयो मां ॾाढी बोली सोणी तो ॿुधायां पियो ऐं बुखारी शरीफ़ जी हदीस जी ॻाल्हि तो ॿुधायां हीअ कच्ची ॻाल्हि कान्हे महबूब फरमाईंदा पोइ मूंसां रब प्यार कहिड़ो कि मूंखे रब करीम हुकुम कयो त महबूब मुंहिंजे साम्हूं ज़रा जॾहिं महबूब करीम था फरमाइनि मां साम्हूं वेठुसि त आवाज़ कहिड़ो पियो अचे ॻाल्हि ॿुधो दुनिया वारा आशिक़ जेकॾहिं तव्हांजे हथ में महबूब हूंदो तव्हां कीअं चवंदो चवंदो त असांखे ॾिनो पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो कयो जंहिं ते तव्हां फिदा हूंदव पर तव्हां चवंदो त उहो परे थी असां अखि कढूं पर ख़ुदा जो कसम आहे उहो महबूब हो अल्लाह जी ज़ात फरमाए सो मुंहिंजा महबूब हाणे तूं मुझे देख ले मैं तुझे देख लूं देखने का मज़ा आज की रात है महबूब तूं मूंखे ॾिस मां तोखे ॾिसां बसि इहा ॻाल्हि हलंदी रहंदी महबूब फरमाईंदा पोइ एसी ताईं जो मां मुंह जो नूर आदम जे पुष्ट में आयो एसी ताईं इहो ई हुयो राज़ त अल्लाह मूंखे पियो ॾिसे मां रब जो दीदार पियो कयां बसि ॿी का शइ न हुई मां रब जो दीदार पियो कयां रब मुंहिंजो दीदार पियो करे पर अल्लाह जी ज़ात फरमाए मुंहिंजा महबूब आहीं त मुंहिंजो माशूक आहीं त मुंहिंजो महबूब फिदा में आशिक़ मां तुंहिंजो आहियां पर पंहिंजो महबूब कंहिंखे ॾिठो कोन्हे मां पंहिंजो महबूब तुंहिंजी उम्मत खे ॾेई उम्मत ते एहसान करणु चाहियां थो सुभान अल्लाह थोरो हथ मथे करे सुभान अल्लाह चओ मां पंहिंजो महबूब तुंहिंजी उम्मत तुंहिंजी खे ॾेई एहसान करणु चाहियां थो मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे अल्लाह फरमायो हाओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फीहिम रसूला एहसान कयो मोमिननि ते अल्लाह जो उन्हनि वॾो रसूल मोकिले
शान वारो रसूल मोकिले मुबारक तोखे जो तोड़े असादे मुस्तफा के रब मोकिले फरमायो हे बेईमानन ते थोरो ना है आम इंसानन ते थोरो ना है पर ही थोरो तो मुझे मदीने वाले जे गुलामन ते थोरो है ही थोरो आमत ना है पर जे थोरो उन्हन ते जे गुण गायन भी सही न मीलाद कन भी सही उन्हन ते थोरो है इन जे करे जेको हिलाल वारो होंदो मुस्तफा जो मीलाद हिलाल मनीदो जो सुभान अल्लाह जेको हराम वारो होंदो तो मुस्तफा जो मीलाद हराम समझंदो असा चमदा आयो त के बुधी साराह सड़ंदड़ बे दुनिया में खोड़ है पर या रसूल अल्लाह चवंदड़ बे दुनिया में खोड़ है हाणे मुस्तफा करीम खुद फरमांदा मो पाक पुष्टन मो थींदो जदे अमड़ आमना जे बतन में आए अमड़ आमना खुद थी चवे त खुदा जो कसम पत्थरन ते हलंदी त पत्थर मेण हूंदा खूह ते वेंदियम त खूह जो पानी पाण निकरंदो ॿियो औरतूं बि ईंदियूं पाणी भरे वेंदियूं चवंदियूं आमना सां गॾु हलो ईअं न वञो छो त खूह जो पाणी पाण थो मथे अचे मुंहिंजे महबूब करीम फरमायो पोइ हज़रत अब्बास सो चवे पियो महबूब करीम जी ज़ावर का जन आया दुनिया ते आया अभी बता फरमान खरज मिनी नूर आयो मुंह मजा नूर जब नूर आयो तो मां शाम जो महला तो पई ॾिसां हदायत दलील आहे जेकॾहिं हुजूर जे नूर जे सदके मुस्तफा जी अमर शाम मुल्क ॾिसी सघे थी छा उहो नूर जो मदनी मस्जिद में गुलामन खे पंहिंजो कोन ॾिसी सघे थो न पियो हाणे उहो मुस्तफा करीम जी ज़ावर का जन जी जो आया डाची ते सवार था थियनि डाची न थी उते सुभान अल्लाह काॾे अम्मा हलीमा साण जॾहिं खणी वञे पई डाची न पई उते छो त हलीमा साण जो मुड़ुसु अॻियां वेठो हो विच ते मदीने वारो हो पोयां हज़रत हलीमा हुई डाची न पई उते डाची छो न थी उते डाची थी चवे को आम सुवार कोन्हे नबीअन जो सरदार सुवार आहे उहो हलीमा जा वर तूं पोयां थी मदीने वारो अॻ में कढ हाणे ईअं कीअं हलंदो हाणे ॾिसो हिते हिकिड़ो दलील मिले कहिड़ो जेके अॼुकल्ह दोस्त चवंदा नबी पाक खे 40 सालनि जी ख़बर कान हुई पोइ नबूवत मिली मां तो चवां डाची खे कीअं ख़बर पई त नबीअ जो सरदार सुवार आहे तूं मथे करे त जवाब ॾियो यार सदको वञा तव्हांजे चेहरनि सुभान अल्लाह अॼु तव्हांजा चेहरा गुलाब जे गुलां खे चमकी रहिया ख़ुदा जो कसम आहे दिलियूं ख़ुशि थी रहियूं आहिनि तव्हांजूं अदा डाची खे ख़बर आहे डाची नथी चुरे पई इन जे करे उनखे ख़बर आहे त मदीने वारे घोट जी ज़ात बारकात मूं ते सुवार आहे नबीअनि जो सरदार आहे जहान मुस्तफा जे कढ हलंदो मुस्तफा जे आॾो को न हूंदो डाची खे बि ख़बर आहे हाणे हबीब करीम जी ज़ात बारकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अम्मा हलीमा खणी आई हिकिड़ी बकरी भलोड़ मुस्तफा जे नाले करे छॾी भलोड़ बकरी ये मदीने वारे संग नाले आ महबूब जी ज़ात बरकात जा आशिको महबूब जी दाई हलीमा थी चवे खुदा जो कसम जॾहिं खां मां उन बकरी के मुस्तफा जे नाले कयो न का बि बकरी मुंहिंजी उन जे आॾो न हलंदी का बि बकरी उन जे आॾो न हलंदी अहिड़ी टोर टिलंदी हुई जो सॼियूं बकरियूं उन जे कढ हलंदियूं हो हिकिड़े ॼाणे शेर बकरी झट पाए खणी वियो हज़रत रज़ाई भाउ मुस्तफा करीम जो अची थो चयो हलीमा ओ अम्मा शेर बकरी मदीने वारे घोट वारी न खणी वियो मुस्तफा ॾिसण में पिया मुर्कन में पिया सुभान अल्लाह ॾिसण बि पिया मुर्कन बि पिया ॻाल्हि राज़ में हुई ॾिसण बि पिया अम्मा हलीमा थी चवे त हीअ त ॻाल्हि ॻणती वारी आहे अॼु साम्हूं रवश बकरी कीअं वई मदीने वारे घोट जे नाले वारे कीअं खणी वियो मुस्तफा मुर्कन बि पिया ॾिसण बि पिया ॿियो ॾियारो थियो चए थो अम्मा इजाज़त ॾे अॼु मां पाण वेंदुसि बकरनि सां सुभान अल्लाह अॼु मां पाण वेंदुसि बकरनि सां मदीने वारा जो जीअं आईंदा विया वो शेर बकरी मथे ते खयो मुस्तफा ते सलाम पढ़ंदो निकिरंदो आयो कदमणी अची रखी मुस्तफा मूंखे कहिड़ी ताक़त हुई जो बकरी खावां मां त खाई इन जे करे त मदीने वारो अचे त दीदारो कया हिन जे करे त खुदा जो कसम उन मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खुद फरमायो उन जे न्याणी फातिमा तो ज़हरा उन जा बच्चा हसन ऐं हुसैन ए इमाम हुसैन तुमो नम गोस ईंदा हज़रत इमाम हसन वेठो आहे सोना नंढे मो नव गोस ईंदा मां वॾो आहियां पाण फरमायो तो मंझां उहो हिकु ईंदो जेको तमाम गौसन जो गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी हो
हसन जो फर्जंद इमाम हसन मुजाहिदा उन जो फर्जंद हजरत अब्दुल्ला मुजाहिदा उन जो फर्जंद ये समझो हजरत अब्दुल्ला कादिर जीलानी बिन हजरत अबू सालिह बिन हजरत अब्दुल्ला बिन हजरत यहया बिन हजरत मुहम्मद बिन हजरत अबू दाऊद मूसा बिन हजरत अब्दुल्ला बिन इमाम बिन हजरत हसन बिन इमाम हसन बिन हजरत अली यो तो जो समझो मुर्शिद जी असां दस्तगीर जी यानी कंदा आहियो सुभान अल्लाह उन कामिल पीरन जे पीर फरमायो ऐ मुरीद जेकर तो ते मुश्किल अची वने तू यार कदम खणी सद करे महार करे सद नगे तम अब्दुल कादिर जीलानी ना पर फरमांदा है मुजा मुरीद तू पंज वक्त नमाज पढ़ चार तस्बीह जिक्र जो कर खुली मानी खाई सही पो कब्र हशर जो सामन में अब्दुल कादिर जीलानी आया के मन नाचे तो नाग भलाते कड़ो चाड़ो कारी हरते कड़ो चाड़ कुंभारे ते कड़ो चाड़ कारे नांग ते कड़ो चाड़ केरे किसी नांग ते तू कड़ो दस्तगीर जो चाड़ फिरंदो अंदर सड़ी गई नींदो पर कड़े मो नन करंदो इन दे करे जो जीत नांग ते दस्तगीर जा मुरीद आयो अब्दुल कादिर जीलानी जी यारी भी तो सुभान अल्लाह उन जी यारी भी आहे यारी भी की जो उन जवान जी यारी आ जवान ने गरजी गई आ सुभान अल्लाह यारी भी जवान जी करने वाला भी जवान यारी बारी जन्नतों जी गई आ सुभान अल्लाह रिस्क में बरकत तन जे पैया यारी बारी जन्नतों जी गईया रिस्क में बरकत तन जे पैया परवा पंजूड़ा हेला जहूड़ा आंदी अथींदा छुन अमीर सुभान अल्लाह आंदी अथींदा छुन अमीर तालिब मुझ मुर्शिद तो वंड बिले में करने वडेता खाली वञो किया तोंदे तडेता वागे चाहत है सब पकव जुमले मुरीद सगीर कबीर जुमे दी रात इंदी ना जुमेरात काडो उस्ताद मुमताज ओगरा ॾींदो ईंदो काडो शागिर्द मारो हादी पे शोगरा ॾींदो ईंदो आबा काडे रात जी खत मारण वियासीं दस्तगीर जी यारी अबे उड़ काडे माना मां भी पूरो न तो पाऊं खत्म शागिर्द भी पूरा न था पाऊं माना अल्हम्दुलिल्लाह ये यारी वारो करण वारो महबूब सुभानी जो कौल आ सुन्यो न थींदो दस्तगीर जा मुरीद तो के मुबारक खुदा जो कसम उन अब्दुल कादिर जीलानी जी यारी करण वारा वो तो दस्तगीर जो बचड़ो वरी यारी पीढ़ी में हेठ हजरत हाजी हुसैन शाह जीलानी सुभान अल्लाह अकरी चौदगी में एकड़ो गोठो अजब न गोठो नालो मां खां तो गोठ खान मोहम्मद शर 52 नौजवानन जो साथ हो माना दूसरी कंपनी में हा उहे 52 नौजवान फकीर सा मोहब्बत प्यार में माके ना दाढ़ी ना अलार लहे पई इते रे दाढ़ी आई आ हाने जी दाढ़ी बची थी पर ज़ाहिर में घणी कारी प्यारा दोस्त मुसलमान भाइरो औरन जो सही असा के साईं दे वठी हल मां उन्हनि खे वठी आयस उनी टाइम में साईं अब्दुल कादिर शाह बादशाह संग जा वॾा बरादर मोहतरम गादी नशीन एतिरो हिकिड़ो देगड़ो चांवरनि जो अछनि चांवरनि जो चांवर जी खजी आयो गुड़ वारी मिठाई बात तो पाणी कोन थो करे मोजो तो करे तो मोदी हूं सुभान अल्लाह गुड़ वारी मिठाई साबि ॾाढी सुभान अल्लाह अदा गुड़ भलो कहिड़ी ज़मीन में ठहंदो आहे जंहिंमें कण हुजे गुड़ भलो हुन में ठहंदो आहे दवाउनि विकण वारे खे ख़बर आहे तव्हांखे ख़बर ई कान्हे कण कहिड़ी में हूंदी आहे सुभान अल्लाह अदा जंहिंमें कण हूंदी आहे ज़मीन में गुड़ भलो हुन जो ठहंदो आहे जे दिलि में इश्क़ मुस्तफ़ा हूंदो आहे दिलि क़बूल दुआ थींदी आहे सुभान अल्लाह ॿी दिलि क़बूल कान पवंदी आहे खीर उते फिटंदो आहे जेको थां धोतल में हूंदो आहे जेको थां साफ़ हूंदो आहे खीर फिटंदो न आहे पर सुबुह ते पियो हूंदो आहे सुभान अल्लाह मदीने वारे साईं जा आशिक़ गुलाम पोइ साईं जन उहो देगड़े मां मानी भत कढंदा पंहिंजे हथ सां मिठाई बुरकींदा ॾींदा वञनि 52 खाधो ॿिया फ़कीर गुलाम कादिर मूंखे कसम आहे करीम रब जो साईं बाबा गुलाम मुहिद्दीन जीलानी साईं बाबा साईं अब्दुल कादिर शाह जीलानी साईं जन जा बिरादर मोहतरम साईं जन कढंदा पाण ॾींदा वञनि बुरकींदा मथां मिठाई
मिठाई जाम ॾींदा अची खाधी से सॼे राज खाधी फ़क़ीरन खाधी मुसाफ़िरन खाधी तालिबन खाधी ढक न खोलियो पाण फरमायो उन टाइम में मूंखे ज़हन ते अची वेंदो पाण फरमायो ढक न खोल बाक़ी जेके वणे ते गणी खड़ा सुभाणे अल्लाह कोन खोलंदो त उहो जवान हुसैन घोट हाजी हुसैन घोट जवान जो ही ये समझो अल्लाह जो फज़ल आहे हर कामिल वली असांजे सर जो ताज आहे हर कामिल वली असांजे सर जो ताज आहे मां तव्हांखे ॿुधायां थो कामिल मुर्शिद जी करामत उहा शइ हूंदी आहे ऐं वाहिद दरबार शरीफ पीसे रोज़े धणी ते वञो 5 वक़्त आज़ान नमाज क़ुरान तालिब मदरसो ईअं आहे या ग़लति थो चवां पीसे रोज़े धणी ते वञो हर दरगाह हाजी हुसैन शाह जीलानी ते वञो 5 वक़्त आज़ान मस्जिद हाणे जेका ठही आहे तक़रीबन मां त हैरान आहियां त मुंहिंजा साईं तोखे को रब थो ॾे ये दुश्मन दबावे ला अचायूं पिया कर पर मुंहिंजा साईं तोखे को रब पियो थो ॾे साईं जीअल साहब बादशाह जो अकेलो शख़्स थी अकेलो थी करे इन मस्जिद जो 3 खां 3.5 करोड़ जो कमु थी चुको आहे मिस्त्री पे ॿुधाए चए पियो ख़ुदा जो कसम असां नवाबन वटि वञूं नवाबन जो बि ईअं कमु कयो त खोड़ा खोड़े सटे वेही रहंदा पर वाहिद साईं जीअल साह बादशाह करोड़ जो लख जो कमु थो थिए खीसन में हथणो थो हिन में ना हिन त हिन पासे ख़ामोश थी वरी हथणंदा ख़ामोश थी वरी हथणंदा पोइ जेके मुठि में आया खणो बाबा इहा अल्लाह वारनि जी सुन्नत आहे त मुंहिंजा साईं अॼु ताईं बि कमनी दरबार ते हिन महिल ताईं बि मस्जिद जो जेको हले थो इहो साईं सुन जो फैज़ आहे अल्हम्दुलिल्लाह दुआ कयूं यादि रखो मां तव्हांखे थोरो मिसाल ॾियां साईं रोज़े धणी फरमाया जेको कामिल मुर्शिद ॾो फिरंदो उहो किने आने मिसाल हूंदो आहे किनो आनो सम्झो था किनो आनो केतिरनि कुकड़नि जे हेठो रखंदो सरफराज़ अहमद को बच्चो न फड़ंदो इसमें मोहम्मद राशिद रोज़े धणी जो फरमान आहे मलफूज़ात में लिखियो पियो आहे केतिरो बि कुकड़नि जे हेठो रखो उहो बच्चो न फड़ंदो छो त उहो किनो थी चुको आहे अदा जेको मुर्शिद कामिल छॾींदो खणे लखे मुर्शिद वटि पर उहो किने हाणे मिसलण खे फैज़ किथां बि कोन मिलंदो मसां ईअं चवंदा आहियूं त जेको बि कामिल वठी उनजो फैज़ तोखे तॾहिं मिलंदो जॾहिं तूं उनजो पक्को सचो गुलाम थी रहंदे चओ सुभान अल्लाह त मां मुबारक ॾींदुसि प्रोग्राम करण वारनि ख़ुसूसन अचण वारनि खे करण वारा असां भलियूं देगियूं लायूं वेठा हूंदा हुआ लाउड भला रखी वेठा हूंदा लाइटिंग भली के उठा रहा हूँ तव्हां न अचो आहे त पोइ असां थोरी मिले थो घुरी छॾियो जीअं औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह एतिरो खणी कयूं ॿियो छा कयूं आहे पर ख़ुदा जो कसम फ़क़ीर मोकम दिन असांजो ॻोठ जो दरगाह जो मटियूं भरींदो जंहिं राति फ़क़ीर मोकम दी दुनिया छॾे थो सुबुह जो आज़ान महिल पढ़ो पोइ आयो पढ़ो पिया दरगाह संगनि जो ख़लीफ़ो पढ़ो पोइ आयो असांजे वालिद साहिब तहज्जुद जी नमाज़ पढ़ी सुतो ॾिठई त हज़रत सकी हाजी हुसैन शाह जीलानी उन गली मां अचे थो